शागिर्दियाणी परवीन रिंद के हिरासमेंट वारे केस जो मुख्य जवाबदार अदालतुनि मां ज़मानतूं रद्द थियण जे बावजूद गिरफ़्तार न थी सघियो आहे। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां परवीन रिंद पंहिंजे वारसनि समेत सियासी समाजी धुरियूं शहरी बुख हड़ताल ते आहिनि, पर अञा ताईं को बि नंढो वॾो ऑफिसर हिननि वटि डायरेक्टर आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। उनजी जॾहिं ज़मानत बि रद्द कई वई आहे त उनखे छो आज़ादु पियो छॾियो वञे। उनखे ज़मीन ऐं आसमान ॻी न वियो। हिन महिल ताणी नवाब शाह जी जेका पुलिस इंतिज़ामिया उहा छो ख़ामोश वेठी आहे। तॾहिं शायदि एक्शन खणंदी त जॾहिं आऊं मारी वेंदसि नाइला नौशीन निमरता अज़मत वांगुरु आऊं मारी वेंदसि, शायदि पोइ असांजी सिंध पुलिस उथंदी। तालबनी जे करे आहे त इन सिंध जी न्याणी सां इंसाफ़ कयो वञे। आख़िर सिंध जी न्याणियुनि सां केतिरी नाइंसाफ़ी थींदी, कॾहिं नौशीन कॾहिं निमरता कॾहिं हिन न्याणी सां ज़्यादती, त केतिरनि न्याणियुनि सां आख़िर अहिड़ो थींदो त न्याणी मतिलबु के महफ़ूज़ न आहिनि। चौथो ॾींहुं आहे प्रेस क्लब ते बुख हड़ताल ते वेठी आहे ऐं डायरेक्टर जेको आहे गुलाम मुस्तफ़ा राजपूत उनखे गिरफ़्तार कयो वञे त जीअं सिंध जी ॿियनि न्याणियुनि सां कॾहिं बि ईअं ज़ुल्म न थिए। ऐं असांजो चीफ जस्टिस साहब खां मुतालबो आहे, आर्मी चीफ खां मुतालबो आहे त ही फौरी तौर नोटिस वठी कानूनी कार्रवाई कई। परवीन सां इंसाफ़ कयो वञे त जीअं सिंध जूं न्याणियूं अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार न थियनि। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।